الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي سلسلة أسان जेको आदाब नबविया ही 50 नंबर आहे 50 नंबर आहे असां इन सिलसिले में नबी करीम जा हुक्म जेके आहिनि हदीसूं आहिनि उहे ॿुधंदासीं ऐं सम्झंदासीं ऐं जंहिं जंहिं शइ खां नबी करीम असांखे झलियो आहे उन्हनि जी कोशिशि कंदासीं हदीस हिकिड़ी हुजे या ॿ हुजे उहे आणे ऐं उन्हनि खे सम्झूं ऐं उन्हनि जो माना कुझु जे सिंधी में तर्जुमो कयूं त हीअ अॼु आहे 50 नंबर सिलसिलतुल आदाब नबविया नही नबी अलैहिस्सलाम अन लिब्सल हरीर नबी करीम झले थो त इन हरीर जंहिंखे असां सिंधी में रेशम बि चओ बखमल बि चओ इहे ॿई लफ़्ज़ जेके अचनि था छो उन जो हदीस आणींदासीं छो ऐं इन में ऐं सोन बि अची थो वञे छो जो हिकिड़ी हदीस आहे हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नबी करीम पंहिंजे घरां खणी आयो सोन जी ज़री ऐं रेशम जो कपिड़ो पोइ हथ में ॿई मस्जिद में खणी चई क़ाल उहिल الذهب والحرير لإناث उम्मती हीअ सोन ऐं बखमल जा इहो रेशम मुंहिंजे औरतुनि जे लाइ लेडीज़ जे लाइ हलाल आहे वहुर्रिम अला दुकूरिहा यानी हीअ जेके आहिनि मर्दनि जे लाइ हराम आहे क़ाल ला वरी ॿी हदीस में चए थो ला तलबसुल हरीर मर्दनि खे चई त हरीर जेको रेशम कपिड़ो आहे या बखमल इहो इहो न पायो साहबनि पुछियोसीं या रसूलल्लाह असांजे के कपिड़ो फाटी थो पए किथे सुराख थी थो पए अॻ में कपिड़ा उन्हनि वटि थोरा हूंदा पोइ उन्हनि खे वरी ॿिए कंहिं बखमल सां या रेशम सां टुकरो हणंदा हुआ त नबी करीम चयो त इला मौदअ उसबअैनी औ सलात ॿिनि आङुरनि जे या 3 आङुरनि जेतिरो टुकरो तव्हां उनखे कपिड़े खे पंहिंजे खे हणो जो सुराख बंदि कयो या का शइ त इन में सिर्फ़ु इजाज़त मिली आहे ॾिसो त यानी इहा एॾी शइ हराम आहे जो नबी करीम 3 आङुरनि खां मथे बि इजाज़त नथो ॾिए चए थो त न यानी इहा वधि में वधि इहा सुराख बंदि करण जे लाइ मजबूर आहे हिकिड़ी इंसान त पोइ उहो इहो करे सघे थो इहा हदीस सहीहैन में आहे त ला तलबसुल हरीर वल दहब मर्दनि जे लाइ इहो रेशम जा बखमल इन्हनि खे झल आहे ऐं औरतुनि जे लाइ इहा शइ हलाल आहे उलमा इन में मुख़्तलिफ़ राय हूंदा आहिनि त इन में हिकमत कहिड़ी आहे असांखे पहिरां इहो शइ ॿुधायूं त असांखे हिकमत जी ख़बर पए या न असांखे समअन व ताअ नबी जो चवणु आहे मथे ते रखिणो आहे हाज़ुर करिणो आहे पर हिकिड़ो जेके इंसान खे मिले थो दलील या का शइ त पोइ उन में हिकमत जी ख़बर पइजी थी वञे त सही पियो उलमा चवनि था त पहिरियां त इहे शयूं माइनि जे लाइ इजाज़त मिली वई त इन में नरमाई आहे थोरी नरमाई त इंसान जेको मर्द जेको पाईंदो त उहो उन माइनि वांगुरु थींदो छो नबी करे में झलियो आहे त मर्दनि खे त माइनि वांगुरु न उथो न वेहो न उन्हनि जो इहे शयूं कयूं था इहो उन्हनि जे लाइ ॿियो त यानी इन में ॿियो बि चवनि था त यानी हिकिड़ी वॾाई थी ज़ाहिर थिए मर्द जे लाइ तंहिंजे करे उलमा चवनि था असांखे चवणु करिणो आहे नबी जो ऐं असांखे वधीक इन में न चऊं त असांखे इन में हिकमत मिले या फ़ाइदो मिले त पोइ असीं बसि कंदासीं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त नबी करीम जे चवणनि ते हलूं हिते हिकिड़ो किसो नंढड़ो अचे थो छो जो इन जो तालुक़ु आहे असांजा हीअ जेके रिकॉर्डिंग कयूं था दर्स दुरूस त घर में ॿांगा ॾाढा तंग था कनि फेरी अचे दर ते बि आज़ानूं था ॾियनि पोइ दोस्त चवनि था यार आज़ानूं ॾाढियूं हंसो मूंखे हिकिड़े शेख चयो उनखे मूं चयो यार कोकड़ छॾनि कोन था चई त उहो पंहिंजो कमु था कनि तूं पंहिंजो कमु कर उहो मलाइक ॾिसनि था दर्स जिते थींदो त मलाइक थींदा उहो पंहिंजो आज़ानूं ॾियनि था मक़सदु आहे हिकिड़ो किसो यादि आयो त अल अहवाज़ में शहर में हिकिड़ो माण्हू ग़रीब हो उन पंहिंजे माईअ खे चयो त ईद थी अचे मूंखे असांखे त पैसा कोन्हनि जो छेलो वठी कूं ईद उधया ईद कयूं त हुन चयोसि ठीकु आहे मुंहिंजी भेण वटि हिकिड़ो ॿांगो भलो आहे उहो कोई असीं खाईंदासीं आयो तूं मां अकेला सो छा असांखे छेलो भला न आहे त छा सो मस्जिद ॾे वियो त हिन जे घर ओड़े पासे वारनि सभिनी ख़बर हुई त हीअ ग़रीब आहे त हिननि सभिनि छा कयो हिकिड़ो हिकिड़ो सभु को छेलो वठी हिन घर अंदरि छॾे वियो ईद सुबुह जो थी आयो हो निमाज़ पढ़ी त ठही अथव हल हीअ छेला एतिरा बीठा आहिनि माई खे चई केरु चई त हीअ सभु माण्हू फिलाणे ॾिनो हीअ छेलो फिलाणे ॾिनो भेण भाइट सोट त हुन चयो त हल हीअ सभु हिन ॿांगे जी दुआ सां त बची वञे मतां इहो कुसी वञे इन जे करे त हीअ सभु छेला पहुची विया आहिनि हिते अलाह ताला इन जी दुआ सां हीअ सभु मोकिलिया आहिनि त जंहिं हीअ माण्हू कोन छॾींदो मूंखे जे इनखे छेलो न मिलंदो त मूंखे लेटाईंदो सो इन जे दुआ सां हिकिड़े छेले जी जॻह ते ईद ते असांखे हिकिड़ी ॿकरी बि कान्हे न छेलो 3 छेला मिली विया आहिनि
सो इहो किसो यादि आयो, मूं चयो तव्हां दोस्तनि खे ॿुधायां। अलाह साईं ख़ुशि करे, अलाह साईं तव्हांखे असांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं अमल जे हिन अमल ते जेको कयूं था। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।